बलूचिस्तान जे इलाइक़े बारकान में क़त्ल ॼाणायल औरत गिरान नाज़ के संदसि 4 पुटनि ऐं हिक धीअ समेत बाज़ियाब करायो वियो। लेवी जे इख़्तियार जो चवणु आहे त क्विक रिस्पांस फोर्स जे ऑपरेशन में फरज़ाना, अब्दुल मजीद, अब्दुल गफ़ार, इमरान ऐं अब्दुल सत्तार खे बाज़ियाब करायो वियो। लेवीज़ मूजिबि मोहम्मद खान मरी जे ख़ानदान जी बाज़ियाबी लाइ 3 ज़िलनि में कार्रवाई कई वई। मुग़विन खे 3 खां 4 हंधनि ते रखियो वियो हो। 2 नींगरनि जी पंजाब मुंतक़िली जी कोशिश नाकाम बणाई वई। ऑपरेशन दौरान का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। होॾां बारखान जे खूह मां औरत समेत 3 ॼणनि जे हथ आयल लाश जो पोस्टमार्टम मुकमिल कयो वियो। पुलिस सर्जन डॉक्टर आयशा फैज़ जो चवणु आहे त खूह मां औरत जो मिलियल लाश गुरान नाज़ जो न पर 17 खां 18 सालनि जी नारी जो आहे। पुलिस सर्जन मूजिबि नारी खे जिंसी ज़्यादती जो निशानो बणाइण बाद क़त्ल कयो वियो। खेसि मथे में 2 गोलियूं हयूं वयूं ऐं संदसि चेहरे ते तेज़ाब हारियो वियो। पुलिस सर्जन डॉक्टर आयशा फैज़ मूजिबि खूह मां मिलियल 2 नौजवाननि जे जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूद आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।